قال الله تبارك وتعالى في مقام آخر يا أيها الإنسان ما غرك بربك الكريم الذي خلقك فسواك فعدلك في أي صورة ما شاء ركبك. وقال النبي صلى الله عليه وسلم من أحب سنتي فقد أحبني ومن أحبني كان معي في الجنة أو كما قال رسول الله صلى الله عليه وسلم. न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से, न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को होती है अल्लाह को याद करने से। जो कदर कुरान दकी जानम दुनियादार नाबी ने अल्लाह कदर कुरान दकी जानम काफर कमीने कदर कुरान दे जानन वाले पैसे शर्मदीने। जो दिल पर दिलदार मोहम्मद दिल पर दिलदार मोहम्मद मन ठारो मोहम्मद जो नालो खणा चप चुमी लियो। नबी सोने जो नालो तो खणो भला दिल सा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नालो खणो नंढा वॾा नबी सोने मोहम्मद चप चुमी ॾियंदा न था। वाह जो रब पंहिंजे सोने नबी जो नालो रखायो आहे। जेको बि भली काफर नालो खणे न तॾहिं बि चुमी ॾियणी पवंदसि। चइजो सुभान जो जंहिंजो नालो खणा त चप चुमी ॾियां अल्लाह जे दुरूद पढ़ा त मुंहिंजा सवाब वधनि। इड़े जानी असां मिठड़े नबी असां यार बदलाबाद जा बिरावी साहब वफा करे वञिजो। कहंदा न नबी सोने सा वफा। जो क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, बस गुजार रहे हैं कपड़े बदल बदल कर। अब शायर चे तो जिंदगी जो केड़ो भरोसो आ, बस गुजारियों था पिया कपड़ा बदलाए। एकड़ो जोड़ो मेरो थींदो बियो धोई पाईंदासे, हो मेरो थियो हो पाईंदासे। कंहिंखे काई ख़बर काने त केड़े जोड़े में मुंहिंजो मौत आहे, कंहिंखे ख़बर। चे जो क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, बस गुजार रहे कपड़े बदल बदल कर। एक दिन ऐसा आएगा,
एक कपड़े कफन में उठा कर ले जाएंगे, कंधे बदल बदल कर। मोहतरम अजीज दोस्तों, भाइरों बुजुर्गो, अज इन मिठड़े रब जे कुरान जी मोहब्बत में तव्हां आया हो, इन सख्त सर्दी में कसम खुदा जो कहीं खां गुनाहन जे करे रब नाराज थींदो आहे न, पोइ अचानक उन जे कारोबार में परेशानियूं पैदा थी वेंदियूं या उन जे घर जे गुज़र सफ़र में परेशानियूं, अचानक उन जी दुनिया जी ज़िंदगी सम्झो हलंदी चङी भली फैल थी वेंदी आहे। पर ओ जॾहिं वरी हिन मिठड़े जे मोट कंदो आहे न बानो, जॾहिं हिन जे ॿुधण जो वक़्तु कढंदो या हिन जे पढ़ण जो वक़्तु कढंदो त रब रस्ता आसान करे छॾींदो। दीदार त कयो, कई रातियूं अधु राति जागी करे इन मिठड़े क़ुरान खे छॾे करे मोबाइलनि ते बि वक़्तु लॻायो हूंदो। अॼु हिन क़ुरान जो दीदार त कयो। इहे अखियूं क़यामत जे ॾींहुं गवाही ॾींदियूं त रब असां रब तुंहिंजो क़ुरान हिकिड़े ॾींहुं ॾिठो होसीं, ॿुधो बि इन लाइ वेठा आहियूं। तंहिंजे करे जेके मोहब्बत सां आया, अॼु 23 जनवरी बाद नमाज़ मग़रिब खां ही प्रोग्राम शुरू आहे, सालाना प्रोग्राम इन ॻोठ जो। मां त चवां थो ते जेको आलमनि जो क़ुरान हले थो, जेका रब जी रहमत वसे थी, हाजी रुस्तम साहब जो इन ॻोठ वारनि जे मथां थोरो आहे, ऐं हिन ॻोठ वारनि जी हिम्मत खे सलाम आहे जेके उन जो साथ ॾियनि था। त बाबा इहो जलसो कर, छो जो हिन क़ुरान जो आवाज़ नबी साईं फरमायो जाते साज़ जो आवाज़ वेंदो आहे, हलाईंदड़ हिकिड़ो ट्रैक्टर वारो हूंदो, पर जाते साज़ जो आवाज़ वेंदो उन पन पन उन माण्हूअ जे जंहिं कन ते पवंदो पियो, उहा समूरी लानत उन जे मथां पई पवंदी हलाइण वारे जे। ऐं जाते क़ुरान हलंदो न, उन क़ुरान जे आवाज़ जो वण जे पन पन बनीअ जे भितर भितर ते बि रब जी रहमत पई वसंदी। अॼु हिन ॻोठ ऐं इलाइक़े ते रब जी रहमत वसी रही आहे, चओ असांजो ईमान आहे। तॾहिं मोहब्बत सां मुंहिंजे मोहम्मद करीम सुहिणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ़ पढ़ो, दिल जी मोहब्बत सां दुरूद पढ़ो, नंढा वॾा दुरूद शरीफ़ नबी साईं जे मथां। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। अजीज दोस्तों, मां कुरान करीम जूं आयतूं जे आॾो पढ़ियूं। दुआ है त इन आयतुनि जे कुझु मफ़हूम खे मक़सद खे सम्झूं। अल्लाह साईं आवाज़ तव्हां समूरनि खे सम्झ जी ऐं अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। अदा हे मासूमड़ा हे बचड़ा है जेके कुरान ॿुधण लाइ अचे वेठा आहिनि, या नौजवान या तव्हां, यादि रखो अल्लाह साईं हिन दुनिया खे पैदा कयो आहे ऐं दुनिया में वॾी अहमियत रब साईं वालिदैन खे ॾिनी आहे। अबा का फरमाई न वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन, फरमाई मुंहिंजी अवल इबादत कयो, ॿिए नंबर ते पीउ माउ जी पारत। ईअं की न, पीउ माउ खे वरी खपे त बच्चनि सां अहिड़ो हलनि। बच्चा बिगड़ियल बि हूंदा आहिनि, ठहियल बि हूंदा आहिनि, पर ग़लती सां बि कॾहिं पंहिंजे बच्चे खे बदुआ बि न ॾींदा कयो। हा साईं, पिट पारा तो बि न ॾींदा कयो। हदीस में ईंदो आहे, बुखारी शरीफ़ जी हदीस आहे, नबी साईं जन फरमायो बनी इसराइल जे अंदर हिकिड़ो बुजुर्ग हो। बनी इसराइल में हिकिड़ो बुजुर्ग हो, जुरैद नालो हुयुसि, वॾो बुजुर्ग ऐं जवान बि हुयो। नमाज़ पियो पढ़े, इबादत पियो करे, एतिरे में अमड़ सॾु कयोसि, आए पुट जुरैदा, पुट त नमाज़ में बीठो आहे, घर ॾों अमड़ सॾु कयोसि, हो इबादत खाने में बीठो आहे। आए पुट जुरैदा, जुरैद नमाज में बीठे तो सोचे नमाज भञाया अमड़ के सॾु कीअं ॾियां। टियों दफ़ो अमड़ सॾु कयो अथसि, पुट जुरैदा, जुरैद जवाब कोन ॾिस ॾिनुसि, छो छो जुरैद नमाज में बीठो। काथे चुस्त वेठा हो ना, जुरैद नमाज में बीठो, जॾहिं जो अञा नमाज में हुयो, एतिरे में अमड़ नाराज़ थी वयसि, चवण लॻसि, जुरैदा अल्लाहुम्मा
अल्लाहुम्मा ला तुमितो ऐ जुरेद तू एडो बुजुर्ग थी वयो आए रब करीमा हे जुरेद मुझे सदन जो जवाब भी न थो दे एडो बुजुर्ग थी वयो आ एडो नमाज़ूं पियो पढ़े जो मुझो सदो भी न पियो बुधे अल्लाहुम्मा ला तुमितो आए रब करीमा ऐसी ताई मौत न दिजासे जैसी ताई जुरेद कहीं बदकार औरत जे मुंह न पए अब अमड़ जा लफ्ज निकरी विया त टे चक्कर मां रब सॾु थी कयां मांखे सर नथो ॾे इन जुरेद खे ए अल्लाह जेसी ताईं कहीं बदकार औरत जे मुंह न चाड़ींसि न त हिनखे मौत न ॾिजांइ इहा ॻाल्हि कंहिं ॿुधाई चो असां तव्हांजे नबी मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुखारी शरीफ जी हदीस आहे नबी साईं फरमायो अमड़ खां त लफ़्ज़ निकिरी विया वक्त वियो गुज़रंदो वक्त वियो पे गुज़रंदो जिंदगी गुज़रंदी वई हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो आयो ओ जुरेद साईं पंहिंजे इबादत खाने में बीठो अदा अगे ईअं कोन हूंदो न त को मस्जिद में हर को अचे हिय मस्जिद ये इमामत ये जमायत हिन उम्मत के नसीब थी थो आदम अलैहिस्सलाम का वठी ओ ईसा नबी ताईं काई नबी जी उम्मत कंहिं नबी के जमायत जी नमाज को न मिली थव जमायत जी नमाज इमामत वारी नमाज हिन उम्मत के मिली थव चइजो सुभान अल्लाह आजान भी हिन उम्मत खे मिली जमायत वारी नमाज भी हिन उम्मत खे मिली थव पर रुगो ईअं ई न सोने नबी फरमायो आहे मुंहिंजा उम्मतियो तव्हां हिकिड़ी नमाज जमायत सां पढ़ो तव्हांजे खाते में रब 27 लिखाए पढ़ो हिकिड़ो फर्ज़ अल्लाह लिखाईंदो 27 फर्ज़ हिन उम्मत सां इहा महिरबानी अॻे जमात सां निमाज़ कोन पढ़ंदा कंहिं बि नबी जी उम्मत हर को पंहिंजो इबादत खानो ठाहींदो बस उन्ही में बीठो पढ़ंदो उन जुरेद तेड़ो वक्त आयो हदीस में अचे तो सोने नबी फरमायो त एक बदकार औरत गंदी औरत हसीन जमील बनी इसराइल जी गोली दे अचे जुरेद जे इबादत खाने में पाती चवण लगी आए जुरेद बुधो केडो ना हसीन जमीला केडो न तुझी दाढ़ी चेहरे ते ठहे थी आए जुरेदा मां तोड़े आई आ मूंसां बदकारी कर आए जुरेद मां तोड़े ख्वाहिश पूरी करण आई आ जुरेद चयो भजी वञो अल्लाह जी बानी रब अकाउंट जो उन अल्लाह को छो न थी डिगी परे थी वञो मुंहिंजे अखियुनि ते आॾो टरी वञो ओ अल्लाह जी बानी निकिरी वञो हितां उन औरत ॾिठो त हे मञी थो ई कोन उहा माई हली वई हदीस में अचे थो त उहा वञी करे झंगल में कहीं धनार खां वञी ख्वाहिश पूरी कई नबी साईं फरमायो एतिरे क़दुर जो उन औरत खे ॿार थी वियो अल्लाह अकबर कबीरा गुज़रंदो वियो वक्त गुज़रंदो वियो ओ उहा औरत हिकिड़े ॾींहुं ॿार ॼाणे वेठी आहे घर वारा पाड़े वारा हैरान थी विया तू काॾों ॿार आंदो तुंहिंजी त शादी कोन थियली उन औरत परेशान थी वई चई धनार खे त मां सुञाणिया ई कोन पई केरु हुयो पर जुरेद खे त हर को सुञाणे उन माईअ नालो खयो त मूंसां इन जुरेद जो जेको आहे बदकारी कई अब उन बुजुर्ग जो नालो खयो वो अमड़ वारी बदुआ याद अथव ॻाल्हि विसरी वई अथव अमड़ वारी पिट एॾो बुजुर्ग हुयो तॾहिं बि अमड़ जेके लफ़्ज़ चयसि माण्हू कावड़ में जीअं हुया ईअं वञी अल्लाह जे उन बुजुर्ग खे वठी उनखे मारींदा कुटींदा ऐं नबी साईं फरमायो उनजो इबादत खानो बि ड्राथऊं खणी करे जेको आहे सोन औरत वटि आयसि चई केरु चई इहो जुरेद अब मशहूर बुजुर्ग हर को सुञाणे
माण्हू वञी करे बादशाह खे वठी आया नबी साईं फरमायो वक्त जे बादशाह खे आंदो वियो हेॾे ता ऐं बादशाह इहो बुज़ुर्ग ओ जंहिंखां तूं दुआऊं घुराईंदो ऐं बादशाह जो ॾिस त सही इन बुज़ुर्ग कहिड़ो कमु कयो आहे हीअ जेको आहे बिना शादीअ वारी औरत बच्चो ॼणे वेठी आहे बादशाह भी परेशान थी वयो चई हाणे मार कुट घणी कई तव हिनखे फांसी दींदासे आर्डर ॾिनई फांसीअ जो उन जुरेद निमाणा नेड़ खणी हिया बुज़ुर्ग उन बादशाह खे चयो ऐ बादशाह ॿुध यार थोरी मोहलत ॾे भली मूंखे फांसी ॾे पर एतिरो छॾिजो मां पंहिंजे रब जी बरकत नमाज़ पढ़ां जैसे फांसी भली दे मां पर एतरी मोहलत दे त मां पंहिंजे रब जी बरकत नमाज नफिल पढ़ा नमाज में वयो सजदे में वनी करे चई ऐ अल्लाह मुंहिंजी अमड़ मां के पिट ॾिनी ऐ रब करीमा मां जुआ त न पियो खेॾां अल्लाह मां जेको आ को मोबाइल या तासत न पियो खेॾां आए रब मां त तुंहिंजी नमाज़ में बीठोस अल्लाह मुंहिंजी अमड़ मांखे पिट ॾिनी आए रब जो मांखे आणे करे न बदकार औरत जे साम्हूं बीहारियो अल्लाह जो मुंहिंजी इज़त बचाए रब मां त तुंहिंजी नमाज़ पई पढ़ी अब इनके याद हो तो मुझे अमड़ मां के पिट दी नबी साईं फरमायो त पीउ मां जी पिट वठंदी तो भली कंहिंखे टक्कर में वठंदी तो कंहिंखे देर वठंदी तो पर वठंदी जरूर या गाल याद हो कने गलती सां भी पंहिंजे बच्चन के पिट न ॾींदा दुआ ॾींदा पुट पिट न ॾींदा हजरत जुरैद साईं अल्लाह जे आॾो रड़ियूं करे उते दुआ घुरी अल्लाह साईं इल्हाम फरमायस जुरैद जी मुंहिंजा अल्लाह ऐ जुरैद उथ उ जेको ॿार ॼणियो अथई न इनी ॿार जे दुन ते अशहद आंगुर रखी तूं पुछा करस ॿार गवाही ॾींदो त कंहिंजो आहे चइजो सुभान अल्लाह ओ अल्लाह जो वली या उथियो आहे सजदे मां दुआ मां फारिग थियो आहे अची करे या आंगुरो न ॿार जे नंढड़े ॼावल जे दुन ते रखई चई ऐ बचड़ा बुधाए त तू कंजी औलाद या कंजी नुतवे ना पैदाई वो बार गालाण लगो ऐ जुरैद तू पाक तुंजा पीउ माउ भी पाक ऐ जुरैद तू पाक तुंजा पीउ माउ भी पाक ऐ जुरैद मां हिकड़े धनार जी औलाद कंजी धनार जी माण्हू हैरान थी जे बणा हे त असां वॾो ज़ुल्म करे विधोसे हेगड़े बुजुर्ग खे असां एडी तकलीफ़ ॾिनीसे उनखे जेको आहे त असां ॾाढो यार हिनखे हाणे अल्लाह जो अली जुरैद रोए भी पयो त खिले भी पयो रोए भी पयो त खिले भी पयो माण्हू ने पुछा कयसे बादशाह चइजाए जुरैद ॾे ख़बर रोई छाजे लाइ छो हाणे त सच सच थी वियो चई यार मारो इन्हीअ जे लाइ तो हे माण्हू मां को दुआऊं घुराइण ईंदा जो उहे ई माण्हू मुंहिंजी बेइज़ती पिया कनि ऐं बादशाह ॿुधो वो रब आ जंहिंखे चाहे मुंहिंजी अमड़ जी थोरी बदुआ मांखे कहिड़े जाइ ते पुॼाए छॾियो चई यारो दुनिया जे अंदर कॾहिं भी पीउ माउ पंहिंजे बच्चे खे बदुआ न ॾींदा कयो तॾहिं अल्लाह जो फरमान ॿुधो दुनिया वारा हर मामले में मां रब खां टिजंदा कयो या अय्यो अल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह अल्लाह जो फरमाए हर मामले में मां रब खां टिजंदा कयो मां रब के साम्हूं रखी करे फैसला तंहिंजे करे चओ इंशाअल्लाह बच्चन खे पिट पारा तो न ॾींदासीं जहालत जे करे अमड़ियूं वेचारियूं चवंदियूं पंहिंजे बच्चन खे चवंदियूं वञ तूं बदबख्त तूं फिलाणा तूं हेड़ा तूं हीअं न चवंदा कयो गलती सां भी दुआ ॾींदा कयो हज़रत अब्दुर्रहमान बिन सुदैस जेको आहे काबतुल्लाह जो इमाम आहे जेको
इहो पंहिंजो वाक़ियो तो ॿुधाए पंहिंजी ज़बान सां चई मां वॾो हरकती हुउसि पोइ हिकिड़े चक्कर महिमान घर में आया मां छा कयुमि जो मिट्टी खणी महिमाननि जी भाॼी में विधमि जेका हो चाढ़े पई अम्मा देगड़ी मां वञी करे हे जेको काबतुल्लाह जो इमाम आहे अञा बि आहे ऐं समूरनि इमामनि जो चङो माना उन्हनि जो अमीर आहे माना जेतिरी सऊदी अरब में बादशाह खे इज़त आहे तो इन हज़रत अब्दुर्रहमान सुदेस काबतुल्लाह जे इमाम खे बि एॾो मक़ाम वो तो चवे तो मुंहिंजी अमड़ ॿोड़ पई चाढ़े भाॼी पोइ मां छा कयुमि जो मिट्टी खणी वञी भाॼी में विधीमांसि वॾो हरकती हुयुसि मिट्टी विझण जे बदिले में अम्मा मूंखे पिट न ॾिनी अम्मा चयो ए अब्दुर्रहमान रब कंदो तूं काबे जो इमाम थींदे चइसि मुंहिंजे ख़ानदान में त को हाफ़िज़ ई कोन हो रब मूंखे अहिड़ो ॼातो जो अॼु मां इमामनि जो बि इमाम दुआ ॾींदा कयो बचन खे बददुआ न ॾींदा कयो तव्हांजे करे अर्ज़ पे कयुमि त हिकु त बचन खे बददुआ न ॾींदा कयो ॿिए नंबर ते पंहिंजे रब खां डिॼंदा कयो दुनिया जे मामले में औलाद जे मामले में घर वारीअ जे मामले में अबे अम्मा जे मामले में कब्र क़यामत जे मामले में अल्लाह पाक के साम्हूं रखी करे जॾहिं तव्हां सां ज़िंदगी गुज़ारींदासीं त अल्लाह असां जे लाइ भला फ़ैसला फरमाए छॾी आओ की न अदा हे जेका असां हे कुरान पढ़ूं था हे जेके असां कब्र क़यामत ते ईमान रखियो वेठा आहियूं असां ॾिठी आहे कब्र क़यामत हा साईं असां कोन ॾिठी अण ॾिठी ते ईमान ओ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में हिकिड़ी औरत जो ॿार गुज़ारे ॿार जो गुज़ारे वयो पुट गुज़ारे वयुसि रोअंदे रोअंदे सोने नबी ॾे आई आहे अची करे अल्लाह जे रसूल जी कचहरीअ में पासे सां वेठी रोए थी नबी साईं फरमायो इन औरत खां पुछा त कयो छा जे लाइ पई रोए कहिड़ी ॻाल्हि हिन खे रोवारियो आहे वञी जो पुछा कयोंसि अर्ज़ कयो सुहिणा नबी दिलबर नबी साईं मूंखे रब पुटड़ो ॾिनो हुयो उहो वफ़ात करे वियो आहे नबी साईं फरमायो अम्मा पुछा जे लाइ हेॾे आईं चयो अल्लाह जा रसूल तव्हां ॾे आई आहियां त तव्हां रब जे साम्हूं अचड़ा खणो मूंखे ॿुधायो त मुंहिंजो बचड़ो कहिड़े हाल में नबी साईं खे अर्ज़ कई साईं मूंखे ॿुधायो त मुंहिंजो बचड़ो कहिड़े हाल में आहे मुंहिंजो त हाँ थो डरे नबी साईं फरमाए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हदीस में अचे थो त अखियूं मुबारक बंदि कयूं ऐं अल्लाह ॾे रुजू कयूं ऐं अल्लाह साईं सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जन्नत जा पर्दा हटाए हिन जो पुटड़ो ॾेखारियो चइजो सुभान अम्मा साईं पुछा कई जॾहिं नबी साईं अखियूं जो खोलियो त चईंसि अल्लाह जा रसूल साईं कीअं ॾिठो आहे मुंहिंजे पुट खे चई मूंखे रब ॾेखारियो तुंहिंजे बचड़े खे जन्नत में हूरूं हिंदोरो पयूं लोॾनिस चइजो सुभान त उहा रोअण वारी खिलण लॻी नबी साईं फरमायो अम्मा जियो सुहिणा नबी आए अम्मा जे तोखे ॾिसणो आहे त अखियूं बंदि कर त मां दुआ घुरां त रब तोखे बि ॾेखारी चइजो सुभान साईं न बस तव्हां ॾिठो खलास ईअं मोटी जो ई वञे पई त रस्ते में औरतूं मिलियसि चई ॾे ख़बर काॾे वई वरी कीअं मोटी थी अचे चई वई हुअसि त सोणे नबीअ ॾे कहिड़े ख़्याल सां चई मुंहिंजे पुट जो मूंखे ॾाढो ॾुख ॾाढो दर्द वई हुअसि सोणे नबीअ ॾे त मूंखे मुंहिंजे बचड़े जो हाल त ॿुधाए चई पोइ अल्लाह जे रसूल छा चयो चई सुहिणे नबी ॾिसी करे फरमायो त तुंहिंजो बचड़ो जन्नत में आहे हूरूं हिंदोरा थियूं लोॾनिस चई ॿियो छा चई ॿियो चई त जे तूं ॾिसी त अखियूं बंदि कर त मां दुआ घुरां रब तोखे बि ॾेखारींदो चई पोइ मां चई मां न ॾिसंदसि चई चरी तूं ॾिसी आ न चई न मां सोने मोहम्मद करीम जे लफ्ज़न तो कुर्बान वञा उन दिलबर जे अगर ज़बान ते मूंखे यकीन न आहे त पोइ मुंहिंजी ज़िंदगी कहिड़ी उन दिलबर जा लफ्ज़ मुझो अखियों ॾिसी भी गलत थी सघनि थियूं पर सोने नबीअ जेको मूंखे ॿुधायो उहो सच ई सच
नबी साईं जो फरमान सच हुआ। तने ओ अबू जेल काफर वडे हिकड़े चकर काफर आयो ची अबू जेल चयस त इन सां जंग करणी आ, मुसलमानन जो नबी थी आयो आ। ची अबू जेल चवे छा थो? ते चवे तो हिकड़े अल्लाह जी इबादत कयो। चई हे लात मनात उज़ा चई ये सब छुटा, हे बुत सब छुटा, खुदा हिकड़े खुदा जी इबादत। ची आखिर ची भला अबू जेल जे खबर इहो जेको चे तो मां नबी थी आयो आहियां इहो कूड़ो ॻाल्हाईंदो आहे? चई यार आहे दुश्मन पर कूड़ो कॾहिं कोन ॻाल्हाईंदो। चई भला अमानत में ख़यानत कंदो आहे? चई आहे दुश्मन पर असां जूं अमानतूं बि उन वटि पयूं। इहो नबी असां तव्हांजो सुहिणो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अदा दुनिया में घड़ी सवा जी ज़िंदगी में कॾहिं वॾाई न कंदा कयो। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण बि कॾहिं वॾाई न कंदा। नबी साईं फरमाया अला फिल क़ियाम, नबी साईं फरमायो अए दुनिया वारो अगर मुखे कोई बकरीअ जे खुर जी दावत करे, बकरीअ जो खुर पचाए मुखे दावत करे त ऐ मोहम्मद करीम अच मुंहिंजी दावत खाओ त मां उन्हीअ जी दावत ते बि वेंदुसि। हा साईं हिते असां मौलवी बि ईंदासीं जलसे ते। अबा हाजी रुस्तम छा पचायो थी? छेले जो गोश्त आहे, फिलाणो आहे, फिलाणो आहे। नबी साईं फरमायो अगर छेल बकरीअ जे खुर जी, बकरीअ जो खुर उनखे को पचाए करे मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दावत दे, मां मोहम्मद उन्हीअ जी दावत ख़ुशीअ सां क़बूल कंदुसि। चइजो सुभान अल्लाह। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन एक दफे आया त कुछ माण्हू ये वेही मानी पिया खाइन त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन भी उन्हनि सां गॾु वेही ओकड़ू मानी खाइण लगा। त हिकिड़ो ॿाराड़ी जो झंगलियो चई ओ ये अल्लाह जो नबी आहे, ओकड़ू वेही मानी तो खाए। नबी साईं फरमायो अला अजब त इन में कहिड़ो अजब आ? चई अना अबदुन मां बानो आ, हे भी बानान जेड़ा हे बानान मां भी रब जो एड़ो ही मोकलियल बानो आ। चई बानो आ तने त क़यामत जे ॾींहुं आए पुछण वारा तने त समूरन बानन जी मां रब वटि सिफारिश कंदुसि। चइजो सुभान अल्लाह। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बीठा हुजन, हिकड़ी चरी माई अचे हथ को वरतो सो छिकण लगा। हजरत उमर साईं बे हथ में वरतुस, आए अल्लाह जा रसूला, आए सुना नबी साईं चरी औरत है, आए अल्लाह जा रसूल तव्हां के काॾे वठूंदी वञे? नबी साईं हथ छॾायो, फरमायो आए उमर मूंखे छॾ, जीअं मां सियाणनि जो नबी हां त मां चरनि जो भी नबी थी आयो। उहा औरत चरड़ी वठूंदी वञे, हज़रत उमर साईं वारा भी कढ था वञनि, वञी करे घिटीअ में हिकिड़ी जाइ ते ज़मीन ते पंहिंजी पोती लाए उन्ही खे हेठि पथारे उन्ही ते वरी पाण वेठी। नबी साईं खे फरमाई तूं हिते वेह, मां सां कचहरी करे हिते वेह। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हेठि मिट्टी ते वेहन पिया। हज़रत उमर साईं पंहिंजी चादर लाए हेठि रखी। नबी साईं फरमाए उमर जी सुहिणा नबी, आए उमर चादर परे करे, आए उमर ये मुंहिंजी उम्मतियाणी भली चरी छो न हुजे, सजी जिंदगी जमीन ते वेठी आ। आए उमर मां मोहम्मद करीम अगर घड़ी सवा मिट्टीअ ते वेठुसि त मुंहिंजी ख़त्म नबूअत ते कोई फर्क कोन। आए उमर मां पंहिंजी उम्मतियाणीअ सां घड़ी सवा ज़मीन ते वेठुसि, मुंहिंजो अर्श वारो रब भी राज़ी थी। त उहो अहिड़ो नबी आ जेको सियाणनि जो त नबी आ पर चओ चरनि जो भी नबी आ। आओ की न आए नबी की न? नबी साईं फरमायो ॿुधो दुनिया वारो, मन अहब्ब सुन्नती फक़द अहब्बनी व मन अहब्बनी कान माई फिल जन्नह। चइजो सुभान अल्लाह। अबा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेके तरीक़ा दस्या, जेको रब जो कुरान तरीक़ो दसे उन्हीं तरीक़े ते हलंदासीं त बेड़ा पार थी वेंदा।
हे जेको घड़ी सवा जो तव्हांजो विहण आहे जे इहो रब वटि क़बूल पइजी वियो न त ॿेड़ा ई पार थी वेंदव। ओ क़यामत जे ॾींहुं ॿियो कुझु न, रुगो एतिरो चवंदव, एतिरो ए रब ॿियूं नेकियूं कोन्हनि, पर ओ फलाणे ॾींहुं तुंहिंजे क़ुरान जो जलसो, रब तुंहिंजे क़ुरान जे अदब में वेठा हुआसीं, थधि बि हुई पर अल्लाह अदब में वेठा हुआसीं पलाल ते, जे इहा राति क़बूल पइजी वञे त रब तूं असां ते पंहिंजी बाज फरमाए छॾ। अबा रब अगे त पा न त मणनि खे मोट। बायज़ीद बुस्तानी रहमतुल्लाह अलैह ॿुधो त हिकिड़ो वॾो बुज़ुर्ग ओ जॾहिं जो वफ़ात करियो त कंहिं माण्हू ख़्वाब में ॾिठुसि, चई बायज़ीद ॾे ख़बर, चइदा अमल बि घणा अजबल जेड़ा, पर वरी होॾो कमियूं कोताहियूं बि अचे वियूं। चए पोइ कीअं जान छुटई? चए यार हिकिड़े दफ़े रब चयो त हिकिड़े दफ़े बरसात थी, पोइ बायज़ीद छा चयो त साईं, पोइ मां उहा बरसात में हिकिड़ी ॿिली ॿाहिरि ॾके पई, पोइ मां उनखे खणी करे कोट में विधुमि ऐं खणी करे वञी उनखे बाहि ते सेके मस्जिद जी हिकिड़ी कुंड में रखे हेॾो मां निमाज़ पढ़णु शुरू कई। चई त ए बायज़ीद इनी ॿिली तुंहिंजे लाइ पई दुआऊं घुरियूं त रब अॼु हिन मूंखे मुंहिंजी हिफ़ाज़त कई आहे, अल्लाह तूं बायज़ीद जी हिफ़ाज़त कजांइ। चई उन ॿिली जे दुआउनि जे सदके रब मां ते बाज कई। तंहिंजे करे पंहिंजे अल्लाह खे राज़ी कयो, पंहिंजे रब खे राज़ी कयो, रब राज़ी थी वेंदो, ॿई जहान भला थी वेंदो। तॾहिं क़यामत जे ॾींहुं हे जेका घड़ी तव्हांजी इहा मलाइका सॼे कुले वारा तव्हां जूं नेकियूं था पिया लिखनि। अदा अॻ में अहिड़ियूं क़ौमूं बि गुज़रियूं, अहिड़ियूं क़ौमूं बि गुज़रियूं जेके ज़ालिम क़ौमूं गुज़रियूं, फिरौन जहिड़ा काफ़र बि गुज़रिया। फिरौन छा कंदो जो माण्हुनि जो पुट कंहिं जादूगरनि चयुसि त ए फिरौन अहिड़ो ॿारु ॼमंदो जेको तोखे कुहंदो, अहिड़ो ॿारु ॼमंदो जेको तोखे कुहंदो, तोखे ख़त्म कंदो। फिरौन चयो अन रब्बुकुमुल आला, मां वॾो रब आहियां, मूंखे कीअं कुहंदो? चेदा अहिड़ो ॿारु ॼमंदो जेको तोखे कुहंदो। त उहो फिरौन काफ़र जे चवण ते हाणे हुकूमत हलाई। छा चयईं? चई अरे बनी इसराइल वारा अरे ॿ क़ौमूं हुयूं, हिकिड़ा क़िब्ती ॿिया सिबती। क़िब्तियुनि जेको आहे सो उहे हुया फिरौन जा माइट, सिबती वीचारा हारी नारी ग़रीब मिस्कीन ओ मूसा अलैहिस्सलाम जा माइट, उहे बनी इसराइल में। अब ये जेके बनी इसराइल चवंदा हो न, बनी माना औलाद, इसराइल माना याकूब अलैहिस्सलाम। उन वक्त जी हिकिड़ी इब्रानी ॿोली हुई जंहिंमें याकूब खे चवंदा इसराइल। याकूब अलैहिस्सलाम के पुट घणा? 12। बनी इसराइल जा कबीला घणा जेके मूसा लठे ऐं पाणी 12 रस्ता ठही विया, 12। वो भी 12 पुटनि जी औलाद ही पोइ बनी इसराइल सॾबान। त फिरौन छा कयो? तवज्जो कजो ते क़ुरान जो वाक़ियो मुख़्तसिर ॿुधायां। फिरौन छा कयो जो माण्हुनि जूं जंहिंखे पुट ॼमे कोराए छॾे, जंहिंखे पुट ॼमे। अल्लाह जो फरमायो इन्ना फिरऔन अला फिल अर्ज़, वो फिरौन हुयो जंहिं ज़मीन ते अची करे फसाद कयो। वजअल अहलहा शियअन यस्तज़इफ़ु ताइफ़तन मिनहुम युज़ब्बिहु अब्नाअहुम वयस्तही निसाअहुम। अल्लाह जो फरमाए ॿुधो दुनिया वारो, उन कौम जा बनी इसराइल में उन सिबतुनि जा पुट कोराईंदो हुयो, न्याणियूं छॾे ॾींदो। पुट कोराए पियो, युज़ब्बिहु अब्नाअहुम वयस्तही निसाअहुम। रब तो फरमाए पुट कोराए पियो, न्याणियूं छॾे पियो। अब घणा पुट कोरायई? कमो पेशो तफसीर में अचे तो त 70,000 पुट कोराई। घणा? 70,000 पुट कोराई। सिर्फ इन चक्कर में त उहो ॿार न ॼमे जेको माखे मारींदो, जादूगरनि चयुसि जेको। ओ जॾहिं रब साईं उन ॿार खे पैदा थो करे, अबा हिकिड़ा वज़ीर आयसि, चई तूं हे फिरौन खे चयो त तूं जो हे सभु पुट हिननि जा नंढा कोराए छॾिया, 70,000 पुट कोराए छॾिया थी। हिननि जो हे सभु कुराड़ा बच्चा आहिनि, वञी नौजवान त को थिए ई कोन थो, पोयों नसुल तूं छॾी नथो। हाणे हिननि जो नसुल ख़त्म कई, पोइते असांजी कुड़मत केरु कंदो, असांजा मट केरु भरींदो, असांजी टिंडवाली केरु कंदो?
तंहिंते फिरौन चयो त पोइ छा कयूं? चई हिकिड़े साल जा तूं पुट कोराए, हिकिड़े साल जा त छॾे त कुझु त वधनि, हिननि जो नसुल ई ख़तम थी वियो। केरु कंदो असांजी वॾी मिल्कियत? असां सभु छासे भोतार। फिरौन चयो ईअं ई छा? तफ़सीर में अचे थो जंहिं साल में पुट न पियो कोराए उन्ही साल में मूसा नबीअ जो वॾो भाउ हारून रब पैदा कयो। सुभान अल्लाह, वॾो भाउ उन्ही साल में पैदा थियो। हाणे मूसा खे रब वरी उन्ही साल में पैदा थो करे जंहिं साल में ॿार कुसनि था। अल्लाह पंहिंजी ताक़त तो ॾेखारे। अदा रब चाहे हा जे मूसा के उन्ही साल में पैदा करे हा जंहिं साल में पुट न पियो कोराए त मर्ज़ी वारो, पर रब उन्ही साल में मूसा के तो पैदा करे जंहिं साल में हुन ॿार कोराए पियो। छो जो रब पंहिंजी ताक़त पियो ॾसे त तूं कोराए, मां रब जंहिंखे बचाया, जंहिं ॿार जे करे तो एतिरा ॿार कोराया उहो ॿार ॾिस मां कीअं थो पालिया। चइजो सुभान अल्लाह। अलाह इन्ही ॿार जे करे सभु ॿार कोराए, मूसा जे करे। मूसा जो ॼाओ पंहिंजी अमड़ खे त मूसा जी अमड़ रोअण लॻी, रड़े करे रब खे सॼई वौहैना इला उम्मी मूसा अन अर्ज़ी। चइजो सुभान अल्लाह। घड़ी सवा साथ जो रब जो क़ुरान ॿुधो। अर्ज किया है मुझा अल्लाह रब्बा, आए अल्लाह जान फिरौन जा फौजी आया, आए मुझा मिठा अल्लाह रब मुकौम जो बचड़ो खसे विंदा, अल्लाह मुझे बचड़े के टुकड़ा करे छड़ींदा। मूसा जी अमड़ दुआ घुरी, रब साईं फरमायस वौहैना इला उम्मी मूसा अन अर्ज़ी। ऐ मूसा जी अमड़ खौफ न कर, फिक्र न करे, बच्चे के खीर पियार। अल्लाह मां कियां खीर पियारिया, ॼाण दुश्मन आया ख़बर पवंदन बच्चो मुंहिंजो टुकड़ करे छड़ी। अञा इन रब सां अञा ॻाल्हाइण में हुई त फौजी दरवाज़े ते पहुची विया। दरवाज़ो खड़कियो, चई अल्लाह मां काॾे कयांसि? रब साईं फरमायस ऐ मूसा जी अमड़ छा थी करी? अल्लाह मां त तंदूर ते मानी थी पचायां। ओ रब साईं फरमायस इन पंहिंजे ॿार खे खणी तंदूर में रख। चइजो सुभान अल्लाह। ॾाढा चइजो सुभान अल्लाह। चई ॿार खे खणी तंदूर में रख। ए अल्लाह ये त बाया बचो त मुंहिंजो खत्म थी वेंदो। रब फरमायो मूसा जी अमड़ इहो ॿार खणी तूं जेको आहे तंदूर में रख। जियां फौजी अंदर आया ओ न फिरौन ज़ालिम जा हिन ॿार तंदूर में रखे मथां ढको ॾेई करे ओ वञी दरवाज़ो खोलियो। फौजी आया, घर ॻोल्हियो, माई तो ॿार ॼणियो आहे। चई ॻोल्हियो इहो घर अथव, समूरो घर ॻोल्हियो। हाणे कंहिंजो यकीन ई न थींदो त बाहि में अंदर बि को बच्चो आहे। रब जंहिंजी हिफ़ाज़त करे त ईअं आहे, उहो अहिड़ो क़ादिर आहे। ओ जॾहिं जो हलिया विया तसली करे विया त हिन घर में ॿार कोन्हे को न ॼाओ आहे। मूसा जी अमड़ हीअं ढक परे करे तंदूर में हीअं जो खणे त हुनजो पुटु हीअं गुल बाहि जेका हुई उहा गुलाब जा गुल हुई खणी करे ॿाहिरि कढी। चइजो सुभान अल्लाह। बाहि खे बाग़ बणाइण वारो केरु आहे? अल्लाह। ॿार खई वरी पई रड़े, ए अल्लाह ये ज़ालिम अॼु हलिया विया, आए रब मुंहिंजे पुट खे मारे छॾींदा। आए मुंहिंजा अल्लाह ख़लक़त जा पुट कोई छॾिया अथनि, अल्लाह ॼाण मुंहिंजे पुट खे बि कोंदा। अल्लाह साईं फरमाए मूसा जी अमड़ जी मुंहिंजा अल्लाह आए मूसा जी अमड़ वौहैना इला उम्मी मूसा अन अर्ज़ी। आए मूसा जी अमड़ मां रब तो चवां त बच्चे के खीर पियार। आए मुंहिंजा अल्लाह खीर त पियारियांसि। अल्लाह से फरमायो ला तखाफी वला तहज़नी। आए मूसा जी अमड़ खौफ भी न करे, न दुख कर, न खौफ कर।
चे अल्लाह पो कियां कयां जो मुंहिंजे अचनि ये वरी माखो मुंहिंजो बच्चो खसण। अल्लाह से फरमाए ऐ मूसा जी अमड़े फ़इज़ा ख़िफ़्त अलैहि फ़अल्क़ी फ़िल यम, जॾहिं तू समझी त ये तोड़े अचनि था ऐं तुंहिंजे बच्चे खे क़त्ल कंदा, ऐ मूसा जी अमड़ पंहिंजी पेटी ठहराए उन पेटीअ जे अंदर इन मूसा खे विझी फ़अल्क़ी फ़िल यम, तुंहिंजे घर जे भरिसां वॾो दरियाए नील थो वहे। ऐ मूसा जी अमड़ इन्हीअ में पंहिंजे पुट खे लोड़े छॾ। अबा मूसा जी अमड़ खां रड़ निकिरी वई, ए अल्लाह जे फिरौन ज़ालिम जाहिज फौजी अचे असां को बच्चो खसे वञे मारे छॾनि टुकर करे छॾनि। अल्लाह तॾहिं बि बच्चो मां जुदा थी वियो। आए मुंहिंजा रब पंहिंजे हथनि सां एॾे वॾे दरिया में लोड़िया तॾहिं बि बच्चो मूंखां जुदा थी। अब एॾो दरिया या पेटी तो हिकिड़ी छोली में ही गुम थी। अल्लाह से फरमाया मूसा जी अमड़ इन्ना रादूहु इलैकी वजाइलूहु मिनल मुरसलीन। चइजो सुभान अल्लाह। कुरान कुरान सच्चो आहे, चइजो सुभान। ऐ मूसा जी अमड़ गम न करे, इहो ॿार फेराए फेराए तो वटि आणींदुसि, तूं पेटी ठाराए उन में विझुसि। अदा मूसा जी अमड़ वई हाणे पेटी ठाराइण हिकिड़े ड्रखण वटि। इन आयत जी तफ़सीर में अचे थो ड्रखण ॾे जो वई माप ॾिनई एतिरी पेटी ठाहे ॾे। ड्रखण हुजे फिरौन जो चमचो काफ़र जो। ड्रखण जो यार माई जेका माप ॾेई वई आहे पेटी जी, ज़रूर हिन माई ॿार ॼणियो आहे जेको लिकाए थी। तफ़सीर में अचे तो त इहो ड्रखण फिरौन ॾे वियो, उनजी दरबार ते वञी करे ऐं दरबार जेके गेट ते बीठा उन्हनि खे चईंदा मांखे एतिरी मोहलत ॾियो, मांखे साहब सां फिरौन सां ज़रूरी ॻाल्हि करणी। चईदा वञ। वयो अंदरि, जॾहिं फिरौन जे साम्हूं आयो, ॿुधो फिरौन जे जॾहिं साम्हूं आयो बदलाबाद वाराऊं अल्लाह साईं ज़बान ते तालो हणी छॾियोसि। हाणे ॻाल्हाए पियो, ॻाल्हाए न पियो सघे। चइजो सुभान। चओ जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे। वरी ॻाल्हाए ॻाल्हाए न पियो सघे। फिरौन कचहरीअ वारनि खे चयो ऐ मुंहिंजा वज़ीरो मुंहिंजा मशीरो ॾियो ख़बर है रोज़ानो ॻाल्हाईंदो आहे की न अचे साईं ॻाल्हाईंदो आहे, कचहरीअ ते ईंदो आहे कीअं न अचे ईंदो आहे। जी अॼु मां सां त मश्करी थो करे, मूंसां गूंगनि वांगुरु थो ॻाल्हाए, हे मूंसां मज़ाक थो करे। ॿार कढी छॾियो, ॿार कढी छॾियो। जॾहिं गेट खां ॿाहिरि जो निकितो त आवाज़ वापसि अचे। चइजो सुभान अल्लाह। वरी ॻाल्हाइण लॻो। वरी उन गेट वारनि खे चई यार मांखे अलाए छा थी वियो, हक़ीक़त में मांखे हिकिड़ो दफ़ो छॾियो, मांखे अलाए उते न ॻाल्हाए सघियुमि, अलाए हाणे छॾियो, हे चकर छॾियो। तफ़सीर में अचे थो त उन ॾे वरी वापसि छॾनिसि था। वरी फिरौन वटि पहुतो, उते जो पहुतो त रब साईं वरी ज़बान जो आवाज़ कटे छॾियोसि। चइजो सुभान। अबा ज़बान जो आवाज़ केरु थो ॾे? अबा गूंगन जी ज़बान असां वारी ज़बान जहिड़ी सलामत हूंदी आहे या कटियल हूंदी आहे? सलामत हूंदी आहे। चओ उहो रब आहे जेको करंट कटे थो छॾे। वरी आयो अची करे इशारनि ते ॻाल्हाइण लॻो। वरी बादशाह खे कावड़ आई, चई कढी छॾियोसि। टियों दफ़ो ॿाहिरि निकितो त वरी ॻाल्हाइण वापसि अची। वरी तफ़सीर में अचे तो टियों दफ़ो मोकल वरितई, इजाज़त वरितई, हे दफ़ो आख़िरी छॾियो। अब ये जेके चमचा हूंदा आहिनि न, चे भोतार त भोतार, पर भोतारनि जा जेके चमचा आहिनि उहे ई वॾी ॻाल्हि। ये फिरौन जो जेको चमचो है न उहो इनाम खटण पियो चाहे। वरी जो वापसि आयो, वरी भी न पियो ॻाल्हाए सघे। टे दफ़े त फिरौन चयो त जे हे माण्हू चयो त ॿीहर मांखे अंदरि छॾियो त मुंडी लाहे छॾियो। ॿाहिरि निकिरी करे चई यार मां हिन जे ख़ैर ख़्वाही खां हे मुंहिंजी मुंडी थो लाहे। ऐं यादि रखो तफ़सीर में अचे थो त ॿाहिरि निकिरी इहे लफ़्ज़ चई, हुयो काफ़र
चियार एड़ी का ज़ात आ जेका मुखे अंदर गालायण नथी छड़े चईजो सुभान अल्लाह। एड़ी का ज़ात आ जेका जी ना इब्राहिम अलैहिस्सलाम के बाग में जो उछलियो निमरूद वारा तो कपड़ा लाए उछलियो जॾहिं बाग में जो किरियो तो बाग तो बाग बणजी अल्लाह साईं जन्नत जा कपड़ा पारायस तो फिरौन जो पीउ जेको हुयो बच्चो तो आखिर बच्चो आ ईअं भॼंदो भॼंदो बाग जे वेझो वियो कंहिंजो पीउ इब्राहिम अलैहिस्सलाम जो पीउ नौज़ुबिल्लाह इब्राहिम अलैहिस्सलाम जो पीउ जेको हुयो वो आज़र वो पंहिंजे पुट जे लाइ भॼंदो भॼंदो बाग जे वेझो जो वियो त इब्राहिम अलैहिस्सलाम अंदरों बाग मों ईअं ॾिसी ऐं मुस्कुराए पोइ जन्नत जा कपड़ा पातल छो जो इन्हनि कपड़ा लाथा चईजो सुभान उते ये लफ्ज़ चई नेम रब रब्बुना या इब्राहिम अए पुट इब्राहिम बिना रब्बुआ त तुंहिंजो रब्बुआ वाह जो रब्बुआ बिना बाग के तुंहिंजे लाइ बाग बणाए छॾी ईमान ना दई एतिरो मञी त बिना रब आ त तुंहिंजो रब आ हिन काफ़र रखण ईमान कोन आंदो पर इहो ज़रूर चई त यार अहिड़ी का ज़ात आहे जेका मूंखे अंदरि ॻाल्हाइण नथी छॾे ॿाहिरि अचां थो मुंहिंजो आवाज़ सही आहे बहरहाल उन पेटी ठाहे तैयार कई मोटी जो आयो त ॾिठई माई ईंदी पेटी खण आख़िर पेटी ठाहे तैयार कई क़ुरान तो फरमाए त उहा माई पेटी खणी वियसि जॾहिं ॾिठई त हाणे फिरौन जा फौजी था अचनि ओ हे क़ुरान में लिखियल आहे पोइ थी चवे त हाणे पेटी खे लोड़ण थी वञे शाख में उन दरिया में दरियाए नील अॼु बि मिस्र में उहो दरिया मौजूदु आहे उन्ही नाले सां दरियाए नील नाले सां उते वञी करे जॾहिं जो उनखे पंहिंजे बचड़े खे मूसा नंढड़ो मासूम आहे उनखे वञी करे दरिया में लोड़े थी त हेॾो पंहिंजी धीउ खे पारत थी करे पंहिंजी धीउ त दादा मूसा अलैहिस्सलाम जी भेण हुई हिकिड़ी हारून वॾो भाउ मूसा ॿियो नंबर ऐं इन्हनि जी हिकिड़ी भेण हुई ओ हे क़ुरान में लिखियल आहे ए जेको आहे पंहिंजी धीउ खे थी चवे त वञ पंहिंजे भाउ जे पोयों कढ लॻी वञ त हीअ पेटी लुड़ी काथे थी पहुचे ऐं केर थो खणे या वञे थी अॻिते हली या बुॾी थी वञे क़ुरान तो फरमाए जॾहिं पेटी लोड़ियाई क़ालत ले उख्ती क़ुस्सी उख्ती माना भेण अक्सर हाजी सगोरा बदलाबाद जा क़ालत ले उख्ती क़ुस्सी उहा मूसा जी भेण रब तो फरमाए त पोयों लगी थी वञे फबसुरत हीअं नज़र कयूं थी वञे परे खां ॾिसंदी थी वञे बि जुनुब अल्लाह जो फरमाए परे खां नज़र विझूं पई वञे वेझो बि न पई वञे त मतां फिरौन ज़ालिम जा फौजी ॾिसी वठनि ऐं मूंखे पकिड़े वठनि त ॿार कंहिं लोड़ियो अबा रब ॾिसो रब जे नाले तो सदको वञा हज़ारे साल पुराणो अल्लाह उहा ॻाल्हि ॾसी आहे त हीअं छोकिरी मूसा जी भेण वञे पई फबसुरत बि अन जुनुब अल्लाह तो फरमाए परे खां नज़र विझूं पई वञे रुगो पेटी में त काॾे थी वञे उन जे कढ छो जो उहो सॼो शहर दरिया जे किनारे ते हुयो जीअं तव्हांजो शहर आहे मिसाल सम्झी वञो पोइ किनारे सां रस्तो आहे की न ईअं ई उन में बि रस्तो हुयो पोइ वञे पई पर ईअं पई वञे क़ुरान तो फरमाए त जीअं माना को शक बि न करे वहम ला यशुरून अल्लाह जो फरमाए ईअं पई वञे त जीअं कंहिंखे ख़बर ई न पवे एतिरे में उहा पेटी अॻिते वींदे 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 फिरौन जी मलात ओ जेका दरियाए नील जे किनारे ते हुई हीअ पेटी वञी करे उन जे भरिसां हिकिड़ो लईअ जो वण हुयो उन में फासी पई चइजो अब लई जा वण लई अरादे बिराविटी पारा किरी अबू खरीज दीरटी मच शेफ दोन मरे कर नेम दीरटी नेम बुड़जा ये उन्हीं में अची करे पेटी फासी पई तफसीर में अचे तू त बार रांद खेडन पिया उन्हनि ॾिठी पेटी ऐं चवण लगा पेटी लुड़ी आई आ पेटी लुड़ी आई आ त उन ते फिरौन जा फौजी भी अचे विया ऐं उन्हनि पेटी ॿाहिरि कढी
पेटी जो बाहर कड़ी खोलियो तो सुभान अल्लाह इन में त मासूमड़ो आ हसीन जमील छो न हसीन होजे चो रब जो नबी मूसा होयो चईजो सुभान। त मथा का कुदरती तफसीर में अचे तो मंजरता महलात मा फिरौन जी घरवारी बीबी आसिया चईजो सुभान। या दरी खोले जो डिठो त बाहर आयो ऐं याद रखो फिरौन के आसिया बीबी आसिया मो औलाद कोन हुई, औलाद बीबी आसिया मो कोन हुयस। त बीबी आसिया चयो बार हेडे खणी अचो मालात दी, वो बार खजी आयो मालात दी। मानू कढ ट्राजे ते बार बादशाह जे घर में अदा उहा मूसा जी भेण भी इन बारन सा गडजी अंदर हली वई चईजो सुभान। अंदर जो आई हाने फिरौन जी घरवारी बीबी आसिया थी चवे ओ तलवार खयूं बीठान डेयो बारड़ो त कत्ल कयूं से ये थी चवे कुरान तो फरमाए फल अल्लाह जो फरमाए वकालत इमरातु फिरऔन चयो फिरौन जी घरवारी ला तक़तुलु कोई न के कत्ल न कंदो चई छो कत्ल न कयूं। फिरौन भी अचियो चई हेतरा बार कुठा तो हिन के छो न को ये थी चवे ला तक़तुलु कोई कत्ल न कंदो से आए फिरौन बुधो कुर्रतु ऐन ली वलक हिन के दिसी पांजो अखियों ठारींदा से। अब कुरान है कुर्रतु ऐन ली वलक हिन के दिसी पांजो अखियों ठारींदा से असा यंफउना औ नत्तखिदु वलदा चईजो सुभान अल्लाह। अब कुरान है या शेर है कुरान। ओ छातो चवे रब तो फरमाएगा मुड़स के दी चवे ला अल्लाह तक़तुलु कोई कत्ल न कंदुस असा यंफउना हे बार वडो थी असा के नफो दींदो। आए फिरौन तो के मागे औलाद कोने हिन पुत्र के चवे थी आई औ नत्तखिदु वलदा आए फिरौन मां इन के पुत्र करे पालींदस मुझे अखियुन जो ठारा वडो थी असा के नफो दींदो। अब बापू बीबी आसिया के नफो मिलियो न मिलियो। मूसा वडो थियो बीबी आसिया कलमो पढ़ियो मुसलमान थी वई नबी जी गुलाम बनजी वई क़यामत जे दी ओ अल्लाह साईं जन्नत में असा ता जे नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निकाह में आणींदस चईजो नफो मिलियो न मिलियो। अदा फिरौन खणी छडियो चङो भला हाणे खोड़ बार कुठा अथऊं हिन के छडियोस भला हाणे आसिया जो राज नथा भञो। अब घर वारन जा नखरा भी बर्दाश्त कबा जी आसिया छडियोस बस या पालेस भली हाणे जी मूसा रड़े बारड़ो रड़े पे जी खीर काढो पी बीबी आसिया चयो वञो वञो इन शहर जे अंदर वञी ऐलान कयो जै भी औरत जो खीर ए बच्चो पियंदो उनिया जी पगार असां दे उनिया जी घर जो खर्चो असां दे उनिया जे अचण वञण जो खर्चो असां दे अचे उन जी पगार भी मिलंदसे ओ खाधो पीतो भी घर जो मिलंदसि रुगो इन रोजानो अची करे बच्चे के खीर पियारे। अल्लाह जो फरमाए अब इहो जो ऐलान कई हिं जो ऐलान वारा वया तवा बादशाह जी महलात में एकड़ो बारड़ो आ जै माई उन जी थञ पियारस ऐं उन बार पीती त उन जी पगार शुरू थींदी उन जे घर जो समूरो खर्च हर शे बादशाह दे। इं अचे औरतूं गड थियूं तफसीर में अचे तो इं औरतूं गड थियूं जी असां वटि बेनज़ीर कार्ड ते गड थी हर का कोशिश करे पई मन मुंहिंजी पगार हले सभिनी ज़ोर आया पर ओ हे रब तो फरमाए उन मासूम बार खे अल्लाह तो फरमाए वहर्रमना अलैहिल मराज़िअ मिन क़ब्ल अल्लाह तो फरमाओ मुझा मूसा
मां तो ते हराम कयो आ वहरमना अलैहिल मरादिअ मिन क़ब्ल ऐ मूसा में ताई खीर न पी जा कई माईअ जो खीर न पी जा ऐ मूसा मां तुंहिंजी अमड़ सां वाइदो कयो आ ऐ मूसा ऐसी ताई न औरतुनि जो खीर कंजो न पी जा चइजो रब तो चवे मां झलियो मस हाणे सी वो मासूम ॿार जेका माई अचे थञ ॾे ज़ोर ॾे अचे उन जे वात में विझण जी कोशिश कर हो मुंहुं हेॾे पर कंहिं माईअ जे खीर खे चगड़ बि न ॾिनी न था ताईं चौकां जो हुकुम हुयुसि अल्लाह जो हुकुम हुयुसि खीर न था आख़िर उहा ॾिठई माइनि घणनि ज़ोर आया वॾो टेम गुज़रियो उहा जेका छोकिरी मूसा जी भेण अंदरि ई चइजो सुभाण अल्लाह उहा जेका ॿारनि सां गॾु अंदरि वई उहा चवेसि थी छा थी चवे बीबी आसिया खे ॾिसजो केॾे तरीक़े सां रब उन खां ॻाल्हाए थो बीबी आसिया खे थी चवे फ़क़ालत हल अदुल्लुकुम अला आलि बैत ऐ बीबी आसिया जे तू इजाज़त ॾी त मां तोखे अहिड़ो घर ॾसियां एड़ो घर दस्या यकफुलूनहु लकुम वहुम लहु नासिहून चइजो सुभान कुरान ओ बीबी आसिया तू मूंखे इजाज़त ॾे एड़ो घर दस्यां ओ जेका औरत हिन ॿार खे खीर पीआरींदी पर अल्लाह जो फरमाए यकफुलूनहु तव्हांजे लाइ छा थी चवे कंहिंजे लाइ खीर पीआरींदी तव्हांजे लाइ वहुम ला यशुरून चवे थी ईअं जो चई वहुम लहु नासिहून मां तव्हांखे अहिड़े घर जो ॾसु ॾियां ईअं नथी चवे त मुंहिंजो घर मुंहिंजी अमड़े मुंहिंजो भाउ आहे न चवे थी मां तव्हांखे अहिड़े घर जो ॾसु ॾियां हल अदुल्लुकुम अला अहल बैत एड़े घर जो ॾसु ॾियां जो फल यकफुलूनहु तव्हांजे लाइ वहुम लहु नासिहून तव्हांजे लाइ यकफुलूनहु लकुम माना तव्हांजे लाइ हिन ॿार खे अची खीर पीआरे चई उहो ॾस घर आख़िर माण्हू विया हिन जी अमड़ खे वठी आया ओ जॾहिं हिन वटि आंदऊंसि अल्लाह तो फरमाए वा अस्बह फआद उम्मी मूसा फारिगा व अस्बह फआद उम्मी मूसा फारिगा रब तो फरमाए ॿुधो दुनिया वारो मूसा जी अमड़ सुबुह जे वक़्त में ओ जॾहिं बचे ॾे पई अचे अब माना त हिन में ॾींहुं गुज़री वियो अल्लाह सुबुह थो ॿुधाए माना ॿियो सुबुह وأصبح فؤاد أم موسى فارغا अल्लाह तो फरमाए जॾहिं मूसा जी अमड़ खे आंदो पंहिंजे बच्चे खे ॾिठई अल्लाह तो फरमाए ऐ दुनिया वारो कादत लतुबदी बिही लौला अरबतना अला क़ल्बिहा लितकून मिनल मुमिनीन चइजो सुभान अल्लाह तो फरमाए त मूसा जी अमड़ जी दिल खे मां रब मज़बूत कयो न त मूसा जी दिल जो ह्यां डरी पिया ऐं रड़ करियां जीअं बच्चे खे ॾिसियां न रड़ करियां ऐं रड़ करण में पकड़जी पिया त तूं ई हिन जी माउ अल्लाह तो फरमाए मां मूसा जी अमड़ जी जेको आहे दिल खे मज़बूत कयुमि ताकि उन्हनि जे आॾो रोए न मूसा जी अमड़ ईअं आई ॼण हिन ॿार खे सुञाणे ई न पई अची करे थञ जो ॾिनईसि त रब इजाज़त ॾिनसि ऐं मूसा हाणे खीर पीओ चई रब ॾांहुं मोकल जो मिली वियसि तो मासूम ॿार चुंबड़ी पियो पंहिंजी माउ खे ओ रब साईं फरमायो ऐं मूसा जी अमड़ वाह जो रब चओ वाह जो ओ ज़ालिम जेको 70,000 पुट कोराई इन्ही ॿार जे करे
रब वो बार उन जे दुश्मन जे घर में तो पाले चई सुभान अल्लाह। ऐं वरी मूसा जी अमड़ ते एडी मेहरबानी की हाने पगारूं हर शे रोज अचे पुट पंहिंजे जी मालकी करे पगारूं रब पियो ॼाराए चई आए कादर की हा सही। वो मूसा नबी नंढो वॾो फिरौन जे घर में थियो।